अस्सलाम वालेकुम मराठी में वलीकार माहा मुबश्शिर सोलंकी ऐमान फराशा सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते गडियल अरब इमारात ईरान के खिते में अमन लाइ खतरो करार ॾेई छॾियो। यूएई जे दिफ़ा वारे वज़ीर अनवर करकाश चयो आहे त ईरान अगराई कंदड़ धुर आहे। ईरानी नार में बहरान वधाइण जो ज़िम्मेवार आहे। पंहिंजे बयान में यूएई जे दिफ़ा वारे वज़ीर वधीक चयो आहे त आलमी बिरादरी पारां हमले जी मज़म्मत यूएई जे मौक़िफ़ जी तौसीक़ आहे। जवाब जो हक़ महफ़ूज़ रखूं था। बरतानिया ऐं सऊदी अरब पारां गडियल अरब इमारात मथां हमले जी मज़म्मत। ईरान जो परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चीन जे दौरे ते रवानो। अब्बास इराक़ची बीजिंग में चीन जे परॾेही वज़ीर सां मुलाक़ातूं कंदो। पंहिंजे बयान में ईरानी परॾेही वज़ीर चयो आहे त अमेरिका खे संदसि बुरो चाहींदड़नि खां परे रहणु घुर्जे। कुझु अंसर अमेरिका खे ॿीहर दुबण में धिकणु चाहिनि था। गडियल अरब इमारात खे बि एहतियात करणु घुर्जे। अमेरिकी सदर पारां ईरान जूं 7 ॿेड़ियूं तबाह करण जी दावा। ॾखण कोरिया जे कार्गो जहाज़ मथां ईरान जे हमलनि जो इल्ज़ाम। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जंग ख़त्म थियण बैदि तेल जूं क़ीमतूं घटि थी वेंदियूं। ईरान जी फ़ौजी क़यादत ख़त्म करे छॾी आहे। उन वटि कुझु बि नाहे बचियो। ईरान हमलो कयो त उनखे दुनिया जे नक्शे तां मिटाए छॾींदासीं। पीपी चेयरमैन पारां ईरानी जहाज़ जे हमले जी हिफ़ाज़त सां वापसी वारे अमल जी वाखाण। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान अमन जे क़याम लाइ दुनिया सां राब्ते में आहे। कंहिं बि मसइले जो हल ताक़त न पर सिफ़ारतकारी आहे। पंहिंजे बयान में पीपी चेयरमैन चयो आहे त दुनिया में जिथे बि जंगबंदी हुजे उते अमल दरामद में मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। केपीके जे शहर चारसदा में जेयूआई अॻवान मौलाना मोहम्मद इदरीस हथियारबंदनि जे हमले में शहीद। पुलिस जो चवणु आहे त मौलाना इदरीस घर खां मदरसे वञी रहियो हो त खेसि शहीद कयो वियो। वाक़ियो मुनज़म टारगेट किलिंग आहे। आला सतही जांच टीमूं जोड़ी वियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां मौलाना इदरीस जे क़त्ल जी मज़म्मत। जेयूआई वाक़े ख़िलाफ़ सुभाणे सॼे मुल्क में एहतजाज जो ऐलान करे छॾियो। सिंध काबीना तरक़ियाती कमनि लाइ अरबे रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। सिंधु दरिया ते हैदराबाद ऐं कोटलीअ जे विच में नई पुल जी डिज़ाइन जी मंज़ूरी। कराची जे रोडनि जी बहाली लाइ 6.5 अरब रुपया मंज़ूर। मोरे में 4 नयूं अदालतूं क़ाइमु थींदियूं। 425.597 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध काबीना हैदराबाद में कब्रिस्तान लाइ 252.206 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। कासाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी लाइन विछाइण लाइ 800 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध म्यूज़ियम खां